नाज़रीन ही असां वटि हींअर मौजूदु आहिनि मुस्मात ज़ाहिदा चांडियो ऐं उन सां ॿिया उन जा रिश्तेदार आहिनि जिन माडो पुलिस ऐं केनशाह पुलिस ख़िलाफ़ु एहतजाज कयो आहे। हिन जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु में पुलिस दादू जी पुलिस मुख़्तलिफ़ थाणनि जी जंहिं हुई ऐं उन गोज़ो इंचार्ज आहे अब्दुल्ला जोयो उन जी अॻुवाणी में असांजो ॻोठु आहे मशकूर चांडियो ते चढ़ाई करे बिगैर कंहिं वारंट बिगैर कंहिं सर्च वारंट जे बिगैर कंहिं FIR जे असांजे घर ते हलां करे असांजे घरनि मां 12 ढोर सोन कार्ड ॿियो सामान खणी ऐं भञ ड्रा करे विया आहिनि। उन ख़िलाफ़ु असां कोर्ट में वियासीं ऐं कोर्ट मुख़्तलिफ़ ऑफिसरनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, मगर माडो जो SHO जेको आहे उन असांखे वापसि करे तो इन अदालत कई आहे। उन सिलसिले में असां वरी बि अॼु कोर्ट विया आहियूं। कोर्ट वरी उन्हनि खे 2 तारीख़ ते घुरायो आहे। वधीक हिते अमा ज़ाहिदा चांडियो मौजूदु आहे, ज़ाल आहे इहे कुर्बान चांडियो जी, जेको पुलिस जेका कार्रवाई कई आहे कुर्बान चांडियो जे घर में घिरी आहे। वधीक हीअ अमा खां पुछंदासीं त हिननि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे। जी अमा छा मामलो आहे? मामलो थियो आहे असां ते न NC दाख़िल आहे न छा ख़ाली पुलिस जो असां ते अची एतिरा जो पुलिस वठी 7 ज़िलनि जी असां ज़ुल्म करे भञा करे मुंहिंजा ढोर 12 महीने 4 महीने मूंसां ज़ुल्म करे 2 गाॾियूं माल जूं भरे मूंसां कहर करे विया। न बचाई कुकुड़ घर में न बचाई को सासियुनि सां बेगुनाह हे थाणा आहिनि हिन ते पुछा कनि मुंहिंजे पुट ते का NC न मुंहिंजे घर वारे ते मूंसां ईअं ज़ुल्म बिना की हिन कयो आहे। ख़ाली पीली इहो असांजी अपील आहे, जिथे बि असांजी इहा मदद कराइनि असां सां ज़ुल्म आहे वॾो। अमा तव्हां कोर्ट विया हो? हा बा असां कोर्ट विया आहियूं, कोर्ट ते बि पिया था पिटूं। बसि हाणे जॾहिं असांखे का शइ नथी चए हींअर मुंहिंजा बच्चा ईअं पिया आहिनि असां वटि उहो न बचायो थी जो असां उहो लोलो जो लूणु खणी पंहिंजे अमा हिन वाक़े खे केतिरो टाइम थियो आहे? अबा हिनखे थियो आहे टाइम 2 हफ़्ता थी विया अथसि। 18 तारीख़ ते 2 हफ़्ता हिन महिल ताईं को बि कुझु बि न थियो आहे? न कुझु न थियो आहे, न असांखे को माल मिलियो न असां छा कोर्ट आर्डर कढियो आहे अहिड़ो FIR दाख़िल कयो उन थाणे ते या छा? हा जिथे वञूं था ईअं था चवनि कोन्हे असां चयो कोन्हे होॾे वियासीं त बि असांखे को उहो बि लिखी था वञनि चवनि था बसि ग़रीब जी अदालत किथे बि कान थी थिए। पोइ हाणे अची त मेहर में कोर्ट में पियाऊं चए थो अलाह कंदो भलाई थी वेंदी। वधीक असां हिन नौजवान खां पुछंदासीं तव्हांजो नालो छा आहे? शौकत अली नालो आहे। कुर्बान तव्हांजो छा थिए? नानो आहे मुंहिंजो। नानो आहे तव्हांजो। त तव्हां हिन पुलिस चढ़ाई जे ख़िलाफ़ु कोर्ट विया आहियो, को वधीक वरी तव्हां ॿुधायो त कोर्ट छा कयो ऐं उन खां पोइ हींअर ताईं छा थियो आहे? साईं असां कोर्ट ऑर्डर ॾिनो FIR जे लाइ त तव्हां वञी माडे थाणे ते FIR दाख़िल करायो। जॾहिं असां माडे थाणे ते पहुतासीं त उन्हनि जो हुकुम कयो तव्हांजी FIR कंदासीं। जॾहिं असां कोर्ट जो ऑर्डर कढियो त पुलिस ऑफिसरनि जा नाला ॿुधी उन्हनि चयो त SHO मौजूदु ई न आहे। कोर्ट जी बेहरमती करे असांखे वापसि करे चयो। असां 5 बजे या वियासीं 9 थी विया राति जा असां वेठा रहियासीं, असांखे को रिस्पॉन्स न मिलियो। माना माडे जे SHO तव्हांजी FIR कोर्ट जे हुकुम ते दर्ज न कई? न कयो। कंहिं ते कोर्ट हुकुम कयो हो FIR लाइ? साईं मुख़्तलिफ़ SHO न कुझु SI आहे गोज़े इंचार्ज आहे अब्दुल्ला जोयो, DSP SHO केनशाह बि जी DSP केनशाह आहे ऐं मतिलबु पूरे ज़िले जी मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हुई। अच्छा एतिरी पुलिस जो तव्हां वटि आई त छा तव्हांजो को क्रिमिनल रिकॉर्ड आहे? न साईं हिनमहिल बि असां पूरे ज़िले में हाणे उन ॾींहुं ई असांजा ड्यूटी अटका जो केस कयो अथनि। उन ॾींहुं माना भञ ड्रा करे नुक़सानु करे उन ॾींहुं असां ड्यूटी अटकाए कयो अथनि। बाक़ी कुर्बान चांडी ते पूरे ज़िले में किथे NC दाख़िल कोन्हे। अच्छा सरकार खां कहिड़ी अपील करणु? सरकार खां अपील इहा आहे हाणे असांजा जेके शिनाख़ती कार्ड खयूं थो उते छोकिरे जी वीज़ा जेको छोकिरो सऊदी वञिणो हो हाणे असांजे शिनाख़ती कार्डनि ते उहो गैर क़ानूनी कम बि करे सघे थो। कहिड़ो सामान खणी विया आहिनि? ऐं सोन खणी आया आहिनि, सोलर प्लेटूं जेके 10-12 लखनि सोलर सिस्टम लॻल हो उन्हनि खे भञ ड्रा करे ज़ाया करे आया आहिनि। बैटरियूं खणी आया आहिनि, माना असांजे क़ीमती सामान सोन हंध टपण बि खणी आया आहिनि। हाणे असांजे छित बि कोन्हे, छतूं बि ड्राया आहिनि, ॿार धुप ते वेठा आहिनि। ठीकु आहे।